असांजे खिलाफ़ हमेशा किंग्स पार्टी आंदी वेंदी आहे। ईंदड़ आम चूंडनि में किंग्स पार्टी जो इहो हाल थींदो जेको 2008 में थियो हो। MQM नून लीग इतिहाद जो असांखे फ़ाइदो वधीक ई नुक़सान घटि थींदो। मौलाना फजल रहमान सां गॾिजी ऐं संदसि खिलाफ़ इलेक्शन विढ़ी सघूं था। शहबाज शरीफ के मुल्क जो वज़ीर आज़म बणाइण वक्त की ज़रूरत हुई। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जी कराची में सफारी पार्क के दौरे के मौके ते मीडिया से ॻाल्हि ॿोल। संदसि चवण आहे त कराची जो अवाम मकानी चूंडुनि जी 8 फरवरी ते वो पीपल्स पार्टी के कामयाब कराईंदो। सुप्रीम कोर्ट के जज जस्टिस मुज़ाहिर अली नकवी रेफरेंस से सुप्रीम जुडिशियल काउंसिल के शोकास नोटिस जो जवाब ॾियण बदिरां एतराज़ उथारे छॾिया। ज़रियनि मूजिब जस्टिस मुज़ाहिर अली नकवी पारां चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा, जस्टिस सरदार तारिक ऐं जस्टिस नईम अख्तर अफ़गान ते एतराज़ उथारिया विया। जस्टिस मुज़ाहिर नकवी सुप्रीम जुडिशियल काउंसिल में दाख़िल रेफरेंस ऐं सबूतनि जो समूरो रिकॉर्ड भी घुरी वरितो। संदसि चवणु आहे त सुप्रीम जुडिशियल काउंसिल में शामिल मेंबर संदसि बारे में जानबदार आहिनि। अगूड़े वज़ीर आज़म नवाज शरीफ खिलाफ तोशाखाना रेफरेंस में अहम अखबराई। इस्लामाबाद की एहतसाब अदालत नवाज शरीफ की मिल्कियत ऐं असासा ज़ब्त करण जा हुक्म वापस वठी छॾिया। एहतसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर नवाज शरीफ की मिल्कियत वापसी जा हुक्म जारी किया। अदालत नवाज शरीफ जूं प्रॉपर्टीज़, गाड़ियों ऐं बैंक अकाउंट वापस करण जो हुक्म ॾिनो। निगरान वज़ीर आज़म 3 ॾींहनि जे दौरे सऊदी अरब पहुची वियो। अनवारुल हक काकड़ फ़लस्तीन जी सूरत हाल बाबति OIC जी हंगामी सरबराही इजलास में शिरकत कंदो। सऊदी आमद जे मौक़े ते निगरान वज़ीर आज़म जी रियाज़ जी नायब गवर्नर शहज़ादे मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन अब्दुल अज़ीज़ पारां हाजिया। ऐं तारीख़ अची वई आहे। चूंडुनि में कंहिं बि क़िस्म जो शक शुबो न हुअणु घुरिजे। तकबंदियुनि जो आख़िरी मरहलो तेज़ी सां जारी आहे। निगरान हुकूमत जो कंहिं बि सियासी पार्टी तरफ़ झुकाव नाहे। चूंड अमल साफ़ ऐं शफ़ाफ़ बणाइण सरकार जी ज़िम्मेवारी आहे। सुद समाअ वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी जो इस्लामाबाद में सेमिनार खे ख़िताब।